वज़ीर-ए-आज़म शहबाज शरीफ चयो आहे त ख़िते में इस्तेहकाम ऐं ताक़त जो तवाज़ुन बरक़रार रखण में हथियारबंद फ़ौज जो अहम किरदार आहे। वज़ीर-ए-आज़म शहबाज शरीफ रावलपिंडी में आर्मी वॉर गेम जे इख़्तितामी सेशन में शिरकत कई। उन मौक़े ते वज़ीर-ए-आज़म खे ताज़ो ख़त्म थियल वॉर गेम ऐं ख़तरे बाबति पाक फ़ौज जे ऑपरेशनल तैयारियुनि बाबति तफ़सीली तौर ते ब्रीफिंग ॾिनी वई। आर्मी वॉर गेम जे इख़्तितामी सेशन में बचाव, नाणे, इतलात वारनि वज़ीरनि समेत आर्मी चीफ ऐं आला फ़ौजी अमलदारनि बि शिरकत कई। उन मौक़े ते वज़ीर-ए-आज़म शहबाज शरीफ पाक फ़ौज जे ऑपरेशनल तैयारियुनि ते मुकमल इत्मीनान जो इज़हार कंदे चयो त ख़िते में स्ट्रेटेजिक इस्तेहकाम ऐं ताक़त जो तवाज़ुन बरक़रार रखण में हथियारबंद फ़ौज जो किरदार अहम आहे। उन रोज़गार जे जदीद तसवुरनि ऐं ढांचे जे सुधारनि खे साराहींदे चयो त उन जो मक़सदु डिटरेंस रिजीम खे वधाइणु आहे, जेको जारियत जी सूरत में कंहिं बि मुख़ालिफ़ ख़िलाफ़ कार्रवाई कंदो। तक़रीब में फ़ौजी क़यादत क़ौमी ख़ुद मुख़्तियारी ऐं इलाक़ाई सालमियत जे हर क़ीमत ते हिफ़ाज़त लाइ पंहिंजे पुख़्ते अज़्म जो वर्जाउ कयो। फ़ौजी क़यादत हिन अज़्म जो वर्जाउ कयो त पाक फ़ौज मौजूदा सिक्योरिटी चैलेंजिस खां मुकमिल तौर ते बाख़बर आहे ऐं पाकिस्तान जे ख़िलाफ़ कंहिं बि जारहाणे इरादे खे नाकाम बणाइण लाइ पंहिंजूं सलाहियतूं वधाईंदी रहंदी।